लह विचड़जी ऐं तव्हांजी समूरी साज़िश जी त तव्हांखे जल्द सरप्राइज़ मिलंदो त कहिड़े माण्हू खे गुमराह करे, छाकाणि त हू असांजी जेका न्याणी आहे मेंटली डिसऑर्डर्ड माई आहे, माना हुनजो ज़हन कमु नथो करे। पाड़े वारा हुनजा ॿुधाइनि पिया मां हुन ॾींहं खां कमु पियो कयां त हिनजे हिकिड़े पुट जी डेथ थी त ही विच में वेचारी घिटियुनि में पई घुमे, कचिरो पई मेड़े, मसे मसे उहा वञी रूटीन लाइफ ते आई आहे, पर हुनजो ज़हन अञा ताईं कमु नथो करे। त उनखे जॾहिं तव्हां फीड कंदा ग़लति शइ त उहा इहा विसारे छॾंदी त मां पंहिंजी न्याणी जे ख़िलाफ़ थी ॻाल्हायां, या मां पंहिंजे घर ऐं पंहिंजे नंगनि जे ख़िलाफ़ का नॉर्मल ख़ातून औरत नथी ॻाल्हाए सघे। इन मां ई साफ़ ज़ाहिर आहे भल असांजा इंतिहा पसंद ते वञी जेको आहे इख़्तिलाफ़ पहुचनि, पर का बि नॉर्मल अमड़ पंहिंजे नौजवान न्याणी जे लाइ कॾहिं ग़लति नथी ॻाल्हाए सघे। कुझु बि केॾी बि दुश्मनी जो मयार इंतिहा पसंद न छो न हुजे, इहो आम ज़हन क़बूल करे थो, पर उनखे जेके बछींदड़ आहिनि, जेके साज़िशी आहिनि, जिन स्क्रिप्ट लिखियो, जिन हिकिड़ा वेस्टेड मफ़ाद यानी उन्हनि जा पंहिंजा जेके ज़ाती मफ़ाद, उन्हनि पंहिंजी हिकिड़ी अहमकाना सोच वसीले हिकिड़ी दुनिया क़ाइमु कई त शायदि को रीवो वठंदासीं मुमताज़ मौलाई खां, शायदि को घर वठंदासीं, शायदि हीअं कंदासीं त हीअं थींदो, शायदि अॻु जीअं हिनखे ब्लैकमेल कंदासूं त अची वेही रहंदो, शायदि ही दह न कंदो। पर यार जॾहिं माण्हू खे तव्हां ब्लैकमेल करे 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 दीवार सां लॻाईंदा त उहो हिकिड़ो फाटंदो आहे माण्हू, ऐं हिनजी गैरत, हिनजी कावड़, हिनजो गुस्सो, इहो हिकिड़ो फितरी रद्दमल आहे। उन औरत जे लाइ न आहे जंहिंसां हिनजी ज़िंदगी गुज़री आहे, उन घरेलू ख़ातून सां बि न आहे। हिनजी कावड़, हिनजो गुस्सो, हिनजो उभार जेको आहे कावड़ जो, उहे शरपसंद आहिनि जेके हिनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ब्लैकमेल कंदा आहिनि। चाहे हिनजो इहो ॾोह आहे त काटन पाए थो, सोनी चेन पाए थो, पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ॾिए थो, सुठे घर में रहे थो, सुठो खाधो खाए थो, इहा दुश्मनी आहे। छा तव्हां ॾींहुं राति इहे साज़िशूं कंदा त ही माण्हू कीअं लेटंदो? पहिरियां बि हिकिड़े टके जे मामले में कूड़ी FIR में नामज़द करे 65 लख को मथे रुपया त हिन को दाबा धमकियूं ॾेई ब्लैकमेल करे उहो फुरिया। हिन जी शराफ़त हुई, उहो बर्दाश्त कई त तव्हांखे दग मिलियो। जेकॾहिं इहो बि ख़ामोश थी करे हुनजो मुतालबो पूरो, मुतालबो छा आहे? टके जा माण्हू टके विकणा, 2 लख 2.5 लख छा आहे, 5 लख छा आहे? बकोल माई जे चलो यार, छा आहे 5 लख? 5 लख त पाण बि न ॾींदो, हिनजी मिसकाल ते अची वेंदा। पर इहो सिलसिलो पोइ अञा वधंदो। अॼु हुन पिया, सुभाणे ॿी दावेदार बीहंदी। असांजे मुआशिरे में सिन्फ़ नाज़ुक खे, मुख़ालिफ़ जिन्स खे तमामु घणी अहमियत आहे। इहो अलमियो आहे असांजो। औरतुनि जे लाइ असां वटि इज़तूं रहियूं आहिनि, असांजूं माइरूं भेनरूं आहिनि, पर हर उहो माण्हू जेको सोशल मीडिया यूज़ थो करे सोचे मामले जी नौबत कहिड़ी आहे, मामले जी हसासियत कहिड़ी आहे, मामले सां कहिड़ा मनफ़ी असर कंहिंजी ज़िंदगियुनि ते कीअं पइजी सघजनि था। तव्हां पंहिंजी भेनरुनि न्याणियुनि खे साम्हूं रखी सोचो हिकिड़े लम्हे जे लाइ। जेके कमेंट्स कयो पिया त ही एतिरो मजबूर थियो, ही ख़ानदान जो कॾहिं उहा न्याणी ज़िंदगी में के पाड़े वारा था चवनि, असांजे घर बि न आया शादी गमी में, उहा न्याणी असांजी एतिरी मजबूर थी पंहिंजे वालिद जी हालत ऐं कैफ़ियत ॾिसी उनखे हिन नेट ते फेसबुक ते अचण जी ज़हमत करणी पई, मजबूर कयो वियो एतिरो। इहे कैफ़ियतूं अॼु हिन सां आहिनि, सुभाणे मूंसां थींदियूं। जेकॾहिं असां इन्हनि सिलसिलनि खे सोशल मीडिया ते वेही करे फ़ैसिला ऐं अदालतूं लॻायूंसू त पोइ कंहिंजो नंग महफ़ूज़ न हूंदो। इहो जेकॾहिं हिन जे लाइ को खॾो खोटे थो त सोचे छॾे। इहे फेक आइडियूं, इहे मामला ग़लति तरीक़े सां मासूम ज़हननि ऐं इन्हनि कचे ज़हननि वारी औरतुनि खे इस्तेमालु करणु पोइ हर को तयारु थी वेंदो। जेकॾहिं टिकटॉक ते का औरत 5000 में हिकिड़ी वीडियो ठाहे थी त 10,000 में कंहिंजे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदी, पोइ त हर घर तबाह थी वेंदो। त इन सिलसिले खे ख़ासि तौर ते जेके सोशल मीडिया यूज़र्स आहिनि, त ख़ुदा रा घरनि जा मामला कंहिंजा बि
हिन माण्हू खे छॾियो, हाई प्रोफाइल माण्हू आहे, शोबिज़ जो माण्हू आहे, हिन खे छॾियो, पर के आम झोपड़ी वारे जो बि को मामलो जेकॾहिं घर जो अचे त सोशल मीडिया ते डिस्कस न कयो, उनजी हौसला अफ़ज़ाई न कयो, बुग़्ज़े मुमताज़ मोलाई में न कयो, हुबे ज़रीना में बि न कयो। इहा सलाह ॾियो त वञो तव्हांजे घर जो मामलो आहे। इन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ फोरम्स मौजूदु आहिनि असां वटि, अदालतूं आहिनि, थाणा आहिनि। हाणे त वूमेन थाणा आहिनि, औरतुनि जा अलॻि मॉडल थाणा आहिनि, अलॻि लेडीज़ स्टाफ आहे। जेकॾहिं तव्हां सची आहियो त वञो लाॻापियल फोरम ते। ही फोरम न आहे, न मूं वटि अथॉरिटी आहे न हिन वटि अथॉरिटी आहे। हिते रुगो पटका धूड़ था थियनि, इज़तूं उछालियूं वञनि थियूं। त मां तमामु दिलि आज़ारी ते जेका तकलीफ़ हिन ख़ानदान खे पहुती आहे, हुनजो अज़ालो मुमकिन न आहे। जेको न्याणी जो लुड़क किरियो उहो वरी वापसि न ईंदो, उनजी का बि क़ीमत न आहे, न वरी असां क़ीमत अदा करे सघूं था। ॿई न्याणियूं, अदी ज़रीना बि ऐं साईं जी न्याणी बि, असांजा नंगिन असांजो इज़तूं आहिनि, पर असांखे ॿिन्ही सां हमदर्दी आहे। अल्टीमेट हिन सॼी जंग खां बि पोइ उन औरत खे अची वेहणो आहे त मुंहिंजो ही हक़ आहे, मुंहिंजो ही हिसाबु आहे, मुंहिंजो ही हिसाब किताबु आहे। उनखे कंहिं न कंहिं फोरम ते वेहणो आहे, भले उहा अदालत सगोरी हुजे, भले उहे थाणा हुजनि। सोशल मीडिया ते कॾहिं कोई थोरी विहारे जिरगो कंदो फ़ैसिलो। त इहो सोचो, तव्हां मुमताज़ मोलाई सां, मुश्ताक सरकी सां जंग करे सघो था, पर असांजे नसीब सां नथा विड़ी सघो। कई माण्हू हेठां खां मथे आया आहिनि ऐं तव्हांजूं पाण मुरादियूं दुश्मनियूं जनम वठनि थियूं। असांजो त ॾोह न आहे, असां ते अलाह राज़ी आहे। ही शोहरत, ही छो केरु नथो ख़र्च करे किरोड़ रुपया त माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि। त इहो मुंहिंजे हिन जे हथ में न आहे, तव्हांजे हथ में न आहे। तव्हांजे हथ में हुजे त जेके असांखे गारियूं कमेंट्स मिलनि थियूं, वस हुजे त असांखे घुटा ॾेई क़तल करे छॾनि, पर रब पाक जॾहिं चाहींदो त हिन मामले में नाला खयां आहिनि। ऐं ही मूं नाला ईअं न खयां आहिनि, इहे नाला असां कानूनी तौर ते ॾिना आहिनि। साईं खे बि ख़बर न हूंदी त साज़िशी माण्हू केरु आहिनि। जॾहिं असां फोन कढियासीं, जॾहिं CDR निकिता, जॾहिं मामला साम्हूं आया, हेॾो जदीद दौर आहे। तव्हां महीनो कहिड़ो पहिरीं चैट कई राति जो 2 बजे WhatsApp ते मूंखो वठो, मां किथां कढाए ॾेई छॾियां। ही उहो दौर थोरो ई आहे त असां पाण खे इन ख़ुशफ़हमी में था रखूं त मां जेको हराम पाई साज़िशूं कंदुसि, मां बची वेंदुसि, माई अॻे हूंदी उहा बदनाम थींदी, ऐं विढ़ंदा पाण में। अरे बाबा, भुट्टे साहब के बच वाले केस में फाई आई, ये को मामूली मामलो ना है, कानून मौजूद आहे। ये नाला खैन 3 बयान इन्हनि खे अनकरीब जेको कानून पंहिंजी हरकत में आणे इबरत जो निशान बणाइण वारो त जियो ॿिए जे घर खे असांजे ॿियनि मुल्कनि में डिफॉर्मेशन जा जेके बायलाज आहिनि, कानून मौजूद आहिनि। इंडिया में जेकॾहिं WhatsApp ते या Facebook ते तव्हां कंहिंजी इज़त ते हमलो कयो, तमामु घणी सख़्त सज़ा आहे। हिकिड़े मिंट में दहशतगर्दी एक्ट तहत उते FIR थी थिए। हिते हाणे FI एक्टिव थी वई आहे। ये जेका जज साहब जी वीडियो आई, मलक साहब जी, उन खां पोइ तमामु घणी सख़्ती थी आहे। ही माण्हू सम्झनि नथा त मौलाई साहब जे घर अचणु, उन जे तॾे ते अचण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त जेके बि सॼी साज़िश में मुलविस आहिनि, उन्हनि खे असां कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾियूं पिया। अनकरीब रिज़ल्ट तव्हांखे साम्हूं ईंदो। ॿियो, मां चैलेंज थो कयां त उन न्याणी सां जेकॾहिं असां 4 चङा हली वेंदासीं त उनजो इहो रवैयो हूंदो ई न। छो जो ठाहिण वारा जॾहिं करे वेंदा न, पोइ उहा इहा ई असांजी न्याणी इहे ॻाल्हियूं न कंदी। कॾहिं तलाक जी ॻाल्हि, कॾहिं घर जी ॻाल्हि, कॾहिं 5 लख जी ॻाल्हि, कॾहिं मां तलाक याफ़्ता न आहियां, कॾहिं मां शादीशुदा न आहियां, कॾहिं मां शादी न कई। त इन जे पंहिंजे वीडियोज़ में तज़ाद आहे। त उन मामले खे सेंसिबिलिटी सां, तमामु फर्म दानिश सां वेही करे हल करे सघिजे थो। पर अदी जे लाइ असां वटि इज़त आहे, अदी जे लाइ असां कॾहिं न कुझु ग़लति ॻाल्हाईंदासूं। इहो न त साईं जी घरवारी रही आहे, पर उहो सिंध जी न्याणी आहे, उनखे बि इज़त पाराईंदासूं। पर जेके साज़िशी आहिनि, जेके पराया घर तबाह था कनि,
जेके इहो ठरो चवंदा आहिनि छा, मां त पींदो बि न आहियां, तव्हां ॿुधायो छा ठरो आहे? ब्लैक लेबल हुई त बंदि आहिनि किरोना जे करे। त इहे पी करे पाण खे वॾो को दाना दानिश्वर अदीब शाइर डायरेक्टर गुंडो सम्झनि था ऐं वेठे वेठे हरकतूं करे हुनखे ख़बर न आहे नतीजा केॾा ख़तरनाक था अचनि। हिन न्याणी जो इहो वीडियो बान घणनि जूं दिलियूं जोड़े चुको आहे। हिते जेके वेठल आहिनि या जेके ॾिसनि था पंहिंजी भेण खे साम्हूं रखी हिकिड़े लम्हे जे लाइ तसवुरु कयो इहा सूरत हाल मूंसां थिए। मां चाहींदुसि करे मुंहिंजे घर जो नंग अची हथ ॿधे मूंखे। असांजा ज़मीर असांजी गैरत एतिरी मोल आहे जो पोइ बि असां हिनखे बजाए जो काम डाउन कयूं, ठारियूं मामले खे ख़तमु कयूं। त तव्हां वटि अचण जो मक़सदु साईं दिली तौर ते नियत इहा आहे त तव्हांखे इहो असां हौसलो ॾियणु आहियो, इहो अहसासु ॾियारणु आहियो पंहिंजी न्याणी खे त समूरी सिंध तव्हां सां गॾु बीठल आहे। तव्हां पाण खे अकेलो न सम्झो, इहे टके जा माण्हू हूंदा आहिनि, इहे पैसनि ख़ातिर पंहिंजे घरनि जे मामलनि खे ॿाहिरि वठी खणी ईंदा आहिनि डिस्कस करण खां। उन्हनि ते मयार न तव्हांजी शाइरी अलाए गाना आहिनि त मुड़ुस हुजे दुश्मन बि मुड़ुस हुजे त मज़ो ईंदो। त इहा त मुआशरे में रूटीन जी अकासी आई आहे जेका आम सादे लफ़्ज़नि वारी शाइरी आहे। बाबा मां जहिड़ो माण्हू बि लतीफ़ साईं सरकार जी शाइरी नथो सम्झी सघे, असां में उहो न आहे अकुल। पर उहा ई शाइरी जेकॾहिं सादी लफ़्ज़नि में असांखे सम्झाईंदो त हाणे उहे अजीब आहिनि इहे लफ़्ज़ शाइरी जा। को कीअं थो सम्झे, को कीअं थो सम्झे, सोच ते डिपेंड करे थो। त जेकॾहिं मां इंग्लिश में किस चवां त कंहिंखे घटि ख़राबु लॻंदो, जेकॾहिं मां सिंधी में चुमी चवां त चए थो उघारी शाइरी आहे। त हाणे असांखे सोच मटाइणी पवंदी, असांखे पंहिंजा मिज़ाज मटाइणा पवंदा। बाबा जेकॾहिं घटिया शाइरी थो करे या घटिया गाना थो ॻाए त तव्हां न ॿुधो, मां न ॿुधां, पर हिन जी फॉलोइंग त आहे न, पर उन अक्सरियत जो तव्हां एतिराम छो नथा कयो? जेकॾहिं मूंखे को फॉलो थो करे, मुंहिंजी तकरीर तव्हांखे पसंदि न आहे, मुंहिंजो मिज़ाज तव्हांखे पसंदि न आहे, तव्हां न ॿुधो। तव्हां त बार बार मुमताज़ मौलाई जी वार ते तव्हांजो झांकी पाण छा अथसि, नओं गानो कहिड़ो आहे, नई शाइरी कहिड़ी आहे। अरे बाबा छॾे ॾियो, वञी तव्हां ॿियनि खे ॿुधो, हिनखे हिन जे माण्हुनि में ख़ुशि रहणु ॾियो। त इख़्तिलाफ़ थी सघनि था, इस्लाहूं थी सघनि थियूं, सलाहूं थी सघनि थियूं, तजवीज़ूं थी सघनि थियूं, जेकॾहिं पाण तव्हां चाहियो त। बाक़ी शर्मंगेज़ी जी उमिरि ई 3 ॾींहं हूंदी आहे। ख़ुदा हिन सोशल मीडिया जी शैतानी जी उमिरि 3 ॾींहं आहे। 3 ॾींहं सोशल मीडिया ते वायरल थींदी, डिस्कस थींदी, ख़तमु। पोइ छा आहे, तव्हांजा तालुक ख़राब था थियनि, तव्हांजो रिश्तो थो टुटे, तव्हांजूं तबाहकारियूं थियूं थियनि, इन जो इज्तमाही नुक़सानु सॼी सिंध खे थो थिए। ही माण्हू धाड़ियल थिए त केतिरो ख़तरनाक थींदो, सोचो हिकिड़े मिंट जे लाइ। भुंग जे लाइ बि रिआयत न कंदो, जे फंक्शन जे लाइ न कंदो आहे, सख़्तु आहे। त अहिड़े माण्हू खे असां धाड़ियल थियणु न ॾींदासूं। हिन माण्हू जी ख़ुदा न ख़ास्ता ख़ुदकुशी, उन्हनि लखे माण्हुनि जी ख़ुदकुशी आहे जेके हिन सां मोहबत कनि था। ख़ुदा थो ॼाणे साईं, खणी न ॾींदासीं। ॿुधो, मुंहिंजा जेके दोस्त आहिनि, मूंसां जेके मोहबत कनि था, मूंखे राजानी जे लाइ फ़ोन हाणे घटि था कनि, साईं उनजो इंसाफ़ कॾहिं थींदो? साईं मुमताज़ मौलाई सां कॾहिं इंसाफ़ थींदो? त इहा सोच आहे, इहा बेचैनी आहे। मुंहिंजो नंढड़ो भाउ आफ़ाक़ सरकी सुम्हंदो 11 बजे आहे, क्रिकेटर आहे, सवेर उथंदो आहे, 5:30 था थियनि, अदा जे मुमताज़ वटि पहुते असांजा फैन आहियूं, मोहबत था कयूं। उमेद अली लुंड जंहिंजे हाणे हुयासीं, चई साईं ख़ुदा जे वास्ते रिज़िक पियो ते अॻियो, ओॾे ई ज़रूरत कुझु कर। ईअं लखे माण्हू, कंहिंजा वली मोहम्मद रायमू साहिब जूनियर वेठो आहे असां वटि। हिन जो साईं मानी पोइ खाईंदासीं, पहिरियों साईं वटि हली मसलो हल, इहो आवाज़ु सां हुनखे हौसलो ॾियो त भाउ तूं हुकुम कंदे, तो वटि हज़ारे माण्हू हिन घिटी में इलाइक़ो तुंहिंजो भरिजी वेंदो। तूं हुकुम कंदे, जेको हुकुम कंदो त सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे। ही घरेलू मामला आहिनि ऐं हिन ते जेको बि कंदो अॻिराई बच शैतानी, उन ते एतिरी लानतान थींदी जो कंहिं घिटी घर ऐं पाड़े में निकिरी न सघंदो। सिंध सुजाग आहे, सिंध जागे पई, सिंध जो शऊर जागे पियो। त ही मुंहिंजो अचणु को तव्हां ते थोरो न आहे, मां माफ़ी थो तव्हां खां घुरां हिन लेट जी। ॿियो मां 2-3 ॾींहं खां पोइ आयो आहियां, मूंखे पहिरियों अचणु घुरिजे, पर असां पोइ बि
तव्हांजे अचण खां सिवा मां ऑफ द रिकॉर्ड न ऑन द रिकॉर्ड थो चवां त उन पुलिस वारनि खां पुछो त असां हिननि जो कहिड़ो घेरो तंग कयो त आख़िरी आहे छा वीडियो कहिड़े मोबाइल में थिए असांखे इहा बि ख़बर आहे वीडियो कहिड़ी आईडी तो वायरल थी किथों थी इहा बि ख़बर आहे त हीउ जदीद दौर आहे ऐं एक्शन थींदे तव्हांखे नज़र ईंदो बाक़ी सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं त ख़ुदारा हिन चैप्टर खे क्लोज़ कयो नवां ॿिया मामला ईंदा जंहिंमें इज्तमाही तौर ते सिंधियत जो भलो हुजे सिंध सूबे जो भलो हुजे सिंध धरती जो भलो हुजे ही शाइर हसास दिलि हूंदा आहिनि तमामु हसास दिलि हूंदा आहिनि इहा ॿी ॻाल्हि आहे त शादियूं ॿ अलाए टे कंदा आहिनि इहो हलाईंदा अलाए कीअं हे बि वेठो आहे नौजवान ॾेखार हे बि वेठो आहे त जीअं इरशाद रांझा इरशाद जागीराणी वहीद हकड़े साहब खे असां ठाहियोसीं मोहबत में ईअं इंशाअल्लाह हे पाण में वेही रहंदा इहा असां रिक्वेस्ट कंदासीं त 5 लख थोरो हेतिरो साईं कंदासीं 5 लख थोरो मथे चढ़ एतिरो असां करे सघूं था त इहे मामला आहिनि पैसा इनमो ई ज़ाहिर थियो त हीउ मफ़ाद कहिड़ो आहे को अनाज जी जंग न आहे को असूलनि जी जंग न आहे त वक़्त सां गॾोगॾु इहा सूर जागनि था जॾहिं पैसा ऐं खीसा ख़ाली था थियनि उहो हिनखे ATM कार्ड सम्झो अथऊं त थोरो झटको ॾींदासीं हे पंहिंजी इज़त बचाइण खां हे पंहिंजो मयार बरक़रार रखण खां हीउ हिननि मामलनि में नथो पवणु चाहे पर हाणे जॾहिं पियो आहे त हीउ बि बरोच आहे चांडियो इहे ॻोल्हिया न लभंदा त असां तव्हां सां गॾु आहियूं साईं हाणे 2 मिंट असां बि वठंदासीं छोकिरा हेॾा त माइक थोरो खण ऐं पहिरियां मुश्ताक साहिब जो माइक ॾेई छॾियो साईं पियो हाली ख़तमु थी लाइ अच्छा हलो हाली ॻाल्हि अच्छा ओके छो त मुश्ताक साहिब मां पंहिंजी जॻह ते ईअं न आहे त पोइ मां तव्हांजे साम्हूं मज़लूम थी आयो आहियां हिन पासे में बि माइक मुंहिंजी हर हक़ीक़त मां तव्हांजे साम्हूं रखंदुसि ॾिसो ही जरगो या ही ठा उहो न आहे जो ठीकु आहे मुंहिंजी घरवारी आहे मूंखां 5 ॾींहंनि जे लाइ नाराज़ थी वई आहे मुंहिंजी इख़बार गवाए इख़बार कढी आहे 2005 में मूं हिनखे तलाक ॾिनी आहे इबरत इख़बार गवाए हींअर बि मूं वटि पई आहे जंहिंमें हुनजो पंहिंजो बयानु आहे त 2006 में पंहिंजो बयानु आयो अथसि त मुमताज़ मूं लाइ मूंखे 2005 में तलाक ॾिनी आहे मूंखे मौतमार धमकियूं थो ॾिए उहा इख़बार गवाए 2006 खां वठी 5 खां वठी ब्लैकमेलिंग हींअर ताईं मूंखे थींदी आई आहे सिर्फ़ु परदो पंज रखण लाइ पंहिंजी इज़त पंहिंजे घर जी इज़त पंहिंजे ख़ानदान जी इज़त बचाइण लाइ मां कॾहिं बि इन ॻाल्हि ते उन तरीक़े सां हिननि खे ॾींदो आहियां चुप कराईंदो आहियां हींअर मुंहिंजी नंढी जो रिश्ते जी वजह सां हिननि मूंखे वॾे चक जे लाइ ब्लैकमेल कयो हा जंहिंजे करे मां मजबूर थी पोइ पंहिंजी न्याणी की मुंहिंजो बयानु ॾिनो ऐं मूं बि मूंखां बि जेके मुकुफ़ वरिता विया मूं बि ॾिना अॼु तव्हांखे मुकुफ़ ॾियां थो मां इन औरत खे ज़िंदगी में रखी नथो सघां ठीकु आहे तव्हां मुंहिंजा वॾा आहियो क़ाबिल एतिराम आहियो तव्हां असांजो सिंध जा लीडर आहियो ऐं हिकिड़ा साईं अलाह तव्हांखे हयात ॾिए तव्हां हिकु सिंध जा जापींदड़ इंसान आहियो तव्हां वरी बि जेको फ़ैसिलो रखंदव मां हुनखे ॾींदुसि पर उहा आख़िरी ब्लैकमेलिंग हूंदी कोर्ट जे थ्रू हूंदी ऐं लिखत में हूंदी मां एॾी सिधी ॻाल्हि कयमि तुंहिंजी मिस कॉल माना मूंखे मिस कॉल या चटी मां ई भरंदुमि साईं बिल्कुलु हिकिड़ी शाइरी में मुंहिंजो नालो सो हुनजी औकात चरे मुश्ताक अली कराची वारो तव्हांजा ॾो ॾंड बि असां भरंदासीं तव्हांजी दिलि आज़ाद थी असां उनजे लाइ आहियूं पर ही आख़िरी ब्लैकमेलिंग हुजे हुननि जे तरफ़ां ऐं उहे माण्हुनि खे असां कोन बख़्शींदासीं तव्हां बि न बख़्शियो जिन माण्हू मूंखे जेको ग्रुप टोलो आहे ब्लैकमेलिंग वारो उन्हनि खे कॾहिं बि न चवंदा कुझु नाला मूं वटि बि आहिनि मां तव्हांखे खुफ़िया तौर ते तव्हांखे ॾींदुसि मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे बाक़ी सॼी सिंध में जेको रिस्पॉन्स आयो आहे कुझु मनफ़ी आयो आहे मेजॉरिटी में अक्सरियत में तव्हांजे मदान जो असां जहिड़े माण्हुनि जो तव्हांजे हक़ में आयो आहे उन्हनि जे लाइ छा तासो आहे दिलि जा कर इहो माण्हू न थिए मायूस न थिए तलाक जी ॻाल्हि ते अचे थो माण्हू त इहे असां आर्टिस्टनि ते छो वांगुरु आहे इमरान ख़ान तलाक ॾेई छॾी हुनजी माउ ई हुनखे गारियूं ॾींदी पई अथे उन लाइ इशू न आहे हुन त साल में तलाक ॾिनी मुंहिंजे ख़्याल में मूंखे 15-16 साल थिया आहिनि जेके कंहिं इंसान सां मुंहिंजी ज़िंदगी नथी हली सघे त मां तलाक ॾिनी जेका क़ुर पाक में लिखी वई आहे जेका हदीस मोहम्मद मुताबिक़ आहे इहो मुंहिंजो हिकिड़ो जुर्म आहे जो कल्ह उहे जेके माण्हू मूंखे घटिया लफ़्ज़ लिखनि पिया उन सभिनी जूं आईडियूं मूंखे नोट आहिनि ऐं उहे ई हुन जा तक़रीबन सहूलियतकार आहिनि
इंशाल्लाह ये मंज़र आम जल्दी ईंदा तव्हां ॼणनि भाइरनि जो साथ हूंदो। अच्छा हाणे अॼु खां पोइ इंशाल्लाह सॼी सिंध खे अपील आहे त हिन टॉपिक खे कयो क्लोज़। जेकॾहिं गैरतमंद बाज़ में आहियो बाक़ी पंहिंजी तव्हां रूटीन लाइफ जारी रखो ऐं हौसलो रखो त इहे आङुरियुनि ते ॻणण जेतिरा शरपसंदनि जी का बि हैसियत न हूंदी आहे। तव्हां हिननि ते तवजो न ॾियो। मूंखे जेके ॻाल्हियूं मिलनि थियूं शायदि तव्हांखे घटि मिलंदियूं हूंदियूं। मां हाणे सिंधी में चवंदा डीठ थी वियो आहियां, मूंखे फ़र्क़ु नथो पए। हो पाण मथो हणी अची मुंहिंजे इस्तक़बाल में मिलनि था सही, मां तव्हांजी ॻाल्हियुनि में मां माफ़ी थो करां, मां चवां मां त कुझु न कयो। त तव्हां पंहिंजी शाइरी पंहिंजे फ़न ऐं पंहिंजे मदान खे मायूस न कयो, ख़ुशि थियो। ऐं मूंखे लॻे थो दाड़ियलनि में बि हिकिड़ी ख़ुशी जी लहर हूंदी त अचे थो साथी वधे थो, हाणे उन्हनि खे मायूसी थींदी। इहो ऐलान वापसि ख़ुदकुशी हराम आहे, ख़ुदकुशी न करणी अथासीं। कम से कम इहो मूंसां इंसाफ़ थियो वञे। ऐं इहा ॾिसो हिकिड़ी शइ मां पंहिंजी ज़िंदगी में रखणु थो चाहियां, तव्हांजो ख़तमु थियो हुनखे जेको ॼण चाहियो था। मुंहिंजा सभु गुनाह मुंहिंजूं कयल हू सभु हुनखे माफ़ कया मां ताईं। उन खां पोइ बि जेको तव्हां चवंदो बाबा हुनखे अचो न आहे 5 रुपया हुनखे ॾियणा आहिनि, तव्हांजे थ्रू ॾींदुसि, कोर्ट जे थ्रू मूंखे लिखाए ॾींदो त वरी ब्लैकमेलिंग मूंखे न थींदी। इहा ब्लैकमेलिंग मूंसां 2005 खां हली आहे, 2020 ताईं हलंदी पई। उहो सॼी सिंध ॾिसे पई, सिंध जो शऊर ॾिसे पियो, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्रा ॾिसनि पिया। हीअ हिकिड़ी वॾमान पंहिंजी ॿीहर हिन मुज़ाहिरो कया वॾो त हिन ऑफर इहा ॾेई छॾी त बाबा मां नथो रखणु चाहियां, इहा आख़िरी ब्लैकमेलिंग हुजणु घुरिजे। त वरी बि सॼी सिंध तव्हांखे क़दर जी निगाह सां ॾिसे पई। तव्हांजो इहो आला ज़र्फ़ी जो हिकिड़ो ॿियो मिसाल आहे साम्हूं त एॾे वॾे गंद थियण खां बाद बि तव्हां हुन ते एतिरो हुनजो ख़्यालु रखो था। जेकॾहिं हुनखे कुझु खपे थो, जेकॾहिं नियत या लालच अथसि, तव्हां पोइ बि हथ रखी अलविदा कयो था हुनखे उन ख़ुशी सां त जेका हुनजी जाइज़ घुर आहे, ज़रूरत आहे, ब्लैकमेलिंग में न। पर हीअ जेका सिंध तव्हां वटि वेठी आहे बिल्कुलु ही त तव्हांखे असां पोइ बि जस था ॾियूं। ऐं उन में असां बिल्कुलु उनखे बि अपील कंदासूं त बजाए जो तूं कंहिं शरपसंद जे चवण ते इहो सॼो गंद करे, बजाए जो तूं इन सॼे मामलनि में ब्लैकमेलिंग करे, पर हिन जा मुख़्तलिफ़ इज़त वारा तरीक़ा बि आहिनि ऐं इज़त वारे माण्हू सां इज़त वारे तरीक़े सां ई राब्ता कबा आहिनि, हल कबो आहे मसइलनि खे। उमेदु आहे त हिन गुफ़्तगू खां पोइ त जवाज़ बचे ई नथो को बि जंग जो, कंहिं बि इन शरपसंदी जो। जेका हुनजी ग्रीवेंस आहे, जेका हुनजी गणती आहे, जेका हुनजो स्ट्रेस आहे दिमाग़ी, उनजो हल पाण ई ममताज़ मोलाई ॾेई छॾियो त बाबा जेका बि चाहे थी हुन रस्ते सां उहो न मिलंदसि, हिन रस्ते सां पोइ बि हिन अखियूं हेठि करे सिंध खे मान ॾींदे ओबलाइज कयो आहे। अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे। असां तव्हां सां हर क़दम ते, हर लेवल ते गॾु आहियूं। इहो न सम्झो त हीअ माण्हू ब्लैकमेल कंदा ऐं तव्हां एतिरा वर्ज़न थींदा, तव्हां एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा त ख़ुदकुशी हरगिज़ न थींदी। ऐं ख़ुदकुशी करण वक़्तु जॾहिं सोचे त सोचंदा तोसां गॾु लखे माण्हू हूंदा ऐं हिन जो पुछाणो उते बि थींदई ऐं उते बि मां अची इहे लाइव सेशन कंदुमि। ठीकु आहे त तव्हां सिंध वासियुनि सॼी महिरबानी लख लाइक़। हाणे हिकिड़ो सवाल थींदो असांजो। पहिरियों सवाल अव्हां खां मुश्ताक सदकी साहब, बाबा माइक पे जे करे त जीअं 3 अख तालीम आहे त अव्हां जी पहिरीं जेका विख हुई कराची में, ख़ासि तौर ते सिंधी दिलि में रांझानी शहीद खां शुरूआत थी, उन खां पोइ जेके वरी ॿी विख जेका अव्हां जी जेका सिंध में जेका हाणे ही मामला क़ुरान ते पाणी तो नेस्ले तो, ठीकु आहे। ॿी जेका विख अव्हां जी हीअ जेका शुरूआत थी आहे, टी विख अव्हां जी कहिड़ी हूंदी? टी विख हूंदी हिन जा जेके साज़िशी आहिनि हुनखे सज़ा ॾियाराइनि। ठीकु आहे। कुझु सालनि खां वठी पूरो थियल आहे। जीअं बाबा मुमताज़ मोलाई जो कुझु साल पहिरियों न हिन जो भाउ, न हिन जो भाटियो, न हिन जो भाणजी कंहिं अॻुवा छोकिरी, अॻुवा बि न हमणां छोकिरियूं पाण भॼी वेंदियूं आहिनि। जीअं कोर्ट में शादियूं कनि, उन खां पोइ एफआर में नालो मोलाई जो, उन्हनि माण्हुनि जो कंहिंजो बि न हुयो। मुमताज़ मोलाई साल 2 साल हाज़िर काटियूं। इहो बि सबबु न आहे त रुॻो नालो विझी पैसा वठंदा। नालो विझनि था त ख़बर छपिजे थी न।
हिनजा कई मफ़ाद हूंदा आहिनि माना मुमताज़ मोलाई खे विझो त ब्रेकिंग न्यूज़ हले माना मुमताज़ मोलाई जो नालो खणो त असांजो बि नालो थिए हिनजा ॿिया बि मफ़ाद हूंदा आहिनि पर जे पोइ जे हथ आहिनि उन तो असां तव्हां सां कॾहिं असां पहुची चुका आहियूं ॾिस मां जेको वाइदो कंदो आहियां मां पूरो कंदो आहियां जी जी साईं बिल्कुलु मां मुमताज़ मोलाई जे साम्हूं चवां थो ऑन रिकॉर्ड मां कॾहिं इहा ॻाल्हि न कई आहे त जेको एफआईआर में नाले वारो हुयो साईं तव्हां चयो त पुलिस तंग थी करे तव्हांखे कंहिं पाण फोन कई हुई तव्हांखे मुंहिंजे फोन खां पोइ कहिड़े पुलिस वारे तव्हांखे पाण फोन कयो तनवीर तुंहिंजो साहब जन मुंहिंजी इज़त कई ऐं बाइज़त मूंखे हुननि बरी कयो ऐं हुननि बिल्कुलु इंक्वायरी कई मुंहिंजी इनायत को मुश्ताक साहब जे करे मुश्ताक साहब ने मूंखे चयो और मेरिट कयो जेकॾहिं शाफ़ शफ़ाफ़ आहे त हुनखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं उहो इंसाफ़ साईं खे वारा घुराए अफ़सर ऑफिस हुन में असांजी पाण इज़त फोन कई। करे मानी खाराए ऐं हिकिड़ी जेका मामूली फरमाइश हुई गानो ॿुधी करे चई राय जो चालान क्लियर थी वियो तनवीर साहब बाद वापस फकीर माण्हू पर घर असांखे ही माण्हू खिलंदड़ वणे थो साईं हाणे हिकिड़ो सुवाल मुमताज़ साहब साईं साईं ठीकु आहे ऐं सुवाल उहो त जीअं अव्हां जागीरानी इर्शाद जागीरानी ऐं वहीद हिकिड़े वारे फ़ैसिलो कयो त उन में अव्हां हुननि दोस्तनि जी बि शाइरी हुननि झूंगा उन ॿिन्ही में हिकिड़ो मिंट ॿुधासीं हा सर इरशाद ऐं वहीद में इहो फ़ैसिलो केरु कंदो त केरु मर्द आहे केरु औरत आहे कुंवारे था घोट था केरु आहिनि इहो सवाल असांजी सिंध थी करे त विड़िया चाहते ई त अॼु हिकु शाइर हिकु फनकार माशाल्लाह मुमताज़ मोलाई साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु सिंध जो शाइर बि आहे ऐं ख़ूबसूरत आवाज़ बि आहे मुमताज़ साईं जो त अॼु हिन ख़ुशीअ में अव्हां असांखे कहिड़ो ख़ुशीअ जो कलाम को पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो या को गमगीनी शाइरी वरी ॿुधाईंदो शेर ज़रूरु ॿुधाईंदुसि हा ज़रूरु झुंगा चए त कुझु ॾींहंनि खां मुंहिंजी तबियत सेट न आहे मुंहिंजो हले जो प्रॉब्लम आहे सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे सिंध कंहिं रहनुमा जी मूरत आहे सिंध नालो ई ख़ूबसूरत आहे सिंध आहे त सूंहं बि आहे सिंध आहे त सूंहं बि आहे सूंहं खे सिंध जी ज़रूरत आहे वाह महिरबानी संगत जी महिरबानी